मेहड़ वेझो थरड़ी मोहब्बत में मुड़ुस पारां पंहिंजी ज़ाल खे मुबैना तौरु ज़हर ॾेई मारण जी कोशिश। ज़ाल खे ॻणिते जोॻे हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अस्पताल में मौजूद नारी जे वारसनि पारां एहतजाज कयो वियो। थरड़ी मोहब्बत जे रहवासनि शादीशुदा नारी फरज़ाना ख़ातून खे मुड़ुस अली रज़ा चांडियो पारां मुबैना तौरु घरेलू झगड़े तां ज़हर ॾेई मारण जी कोशिश कई वई। नारी जी हालत ख़राब थियण ते वारसनि पारां नारी खे बेहोशी जी हालत में मेहर जे मक़ामी अस्पताल आंदो वियो। अस्पताल में मौजूद नारी जे वालिद दड़ी बख़्श चांडियो या मुड़ुस सकीना चांडियो एहतजाज कंदे चयो त इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी धीअ खे पंहिंजे मुड़ुस जवाबदार अली रज़ा चांडियो बेगुनाह तशदुद जो निशानो बणाए उन खे हयाती खां महिरूम करण जे लाइ जवाबदारनि पारां पंहिंजे माउ हसीना ख़ातून सां गॾु असांजी मासूम न्याणी खे ज़हर पीआरे बेहोशी वारी हालत में छॾे ॾिनो। हुन चयो त असांजी न्याणी जी हालत नाज़ुक आहे। उनखे कुझु बि थियो त हुन जा ज़िम्मेवारनि जो मुड़ुस ऐं ससु हूंदी। असां मिसकीन आहियूं। असांजी न्याणी सां ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ थरड़े मोहब्बत पुलिस जो चवणु हुयो त मामले जी जांच करे रहिया आहियूं। वाटसन जी मर्ज़ी मुताबिक़ वधीक कार्रवाई कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।